अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां शेयर कंदा हलूं। छा दुलाब जा जेका हाणे एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में हिकु नई ॻाल्हि बि अची वई आहे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जी बि वॾी अपडेट ॾींदासीं तव्हांखे। अॼु हिकु ख़ुशख़बरी बि ॾींदासीं। ख़ुशख़बरी अहिड़ी आहे जो दोस्तों तव्हां ॿुधी परेशान थी वेंदव ऐं हैरान थी वेंदव ऐं ख़ुशि बि थी वेंदव। दोस्तों हलूं था अॼु दुलाब जी नई अपडेट जी तरफ़। पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों पहिरियों तव्हां ॾिसंदो हाणे जेको आहे वीरेन जी बस्ती लॉन्च थियण वारो आहे ड्रामो। ऐं छो त इन जो तव्हांखे असां हिकु सबूत ॾियूं था। सबूत इहो त दुलाब जो टाइम चेंज थी चुको आहे। तव्हां ॾिसो था 7 वारो हाणे 8 वॻे हली रहियो आहे दुलाब। 7 वारो जेको टाइम आहे उहो प्राइम टाइम हूंदो आहे। 8 वॻे वारो बि प्राइम टाइम हूंदो आहे। ऐं प्राइम टाइम जेको आहे भले ड्रामे खे ॾिनो वेंदो आहे ऐं दुलाब खे टाइम भलो मिली चुको आहे। लेकिन 7 वॻे जेको आहे न टाइम ज़बरदस्त आहे सिंधी ड्रामे जे हवाले सां। इहो टाइम जेको आहे वीरेन जी बस्ती ड्रामे खे मिली चुको आहे। बसि हाणे दुलाब जी टाइम जी चेंजिंग थी चुकी आहे। हाणे वीरेन जी बस्ती ड्रामो लॉन्च थींदो। उहो 7:15 ते स्टार्ट थींदो ऐं 7:45 ताईं लॻभॻि ख़तमु थी वेंदो। 46:45 ताईं। ऐं 8:15 ते या 8 ते जेको हाणे दुलाब हली रहियो आहे उहो हलंदो 9 खां पहिरियां ख़तमु थी वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिन्ही ड्रामे जी टाइमिंग सेट थी चुकी आहे। इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।